नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खैबर में ख़बर ॾींदा हलूं त सॼी दुनिया जीअं करबला जे शहीदनि जी यादि में मातमी जलूस ऐं मजलिसनि जो सिलसिलो जारी रखंदे हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम में संदसि जा निसार शहीदनि जी यादि ताज़ो रखंदे 9 मुहर्रम अल हराम जी राति बि खैबर में आल हुसैनी इमाम बारगाह तां मातमी जलूस बरामद थियो, जंहिंमें 12 अंजुमन ऐं तर्ज अंजुमन करबला जे शहीदनि जी यादि में नवाह पेश कया। जीअं त खैबर शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते शबीलूं ऐं नगर न्याज़ जो सिलसिलो जारी रहियो है। जॾहिं त 9 मुहर्रम ते राति जो 8 वॻे अल हुसैनी इमाम बारगाह तां मातमी जलूस पिणु निकितो, जेको पंहिंजे पुराणे रूट तां क़दीमी गुज़रगाहनि तां थींदे इमाम बारगाह दरबार हुसैन पहुतो, जंहिं खां पोइ अलामा सईद अमीर अली शाह काज़मी ख़िताब कंदे करबला जी शहीदनि खे सलाम पेश कयो, जंहिं खां पोइ मातमी जलूस आल हुसैनी इमाम बारगाह ते नहर थियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।